THN News। बरसात चक्कर हिन चक्कर घणो तबाह थियो जे असांजी नालियूं खोल हुजनि, असांजा रोड रस्ता सिधा हुजनि, पाणीअ खे रस्तो हुजे हा, पाणी पी न रहिया वीह ॾींहं पंहिंजे ग़रीबनि जा अजा कोन ठहंदा। वगण में ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी के सॾ ते वधी वियल महांगाई, तेल क़ीमतुनि में वाध ऐं बरसाती ॿोॾि दौरान घर ॾियण बाद थियल सर्वे में कंबर शहदादकोट ज़िले खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे कारकुननि ऐं शहरनि जो मुमताज़ वगण ऐं लाला हफ़ीज़ पठाण जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे ॻाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ ऐं ड्रथल घरनि लाइ पैसा जारी न करण ते वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि मुमताज़ वगण, लाला हफ़ीज़ पठाण, कामरान पंवर ऐं ॿियनि चयो त मुल्क में महांगाई एतिरी त वधी वई आहे जो ग़रीब मिसकीन पुर तबिके जा माण्हू बचनि खे हिक वेले जी मानी बि नथा खाराए सघनि। हुक्मरान हर रोज़ तेल जूं क़ीमतूं वधाए ॻाटे टोड़ महांगाई करे आवाम लाइ मसइला पैदा करे छॾिया आहिनि। कंबर शहदादकोट ज़िले के घर सर्वे में मुकम्मल तौर नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बरसाती ॿोॾि दौरान ढही वियल घरनि जो मुआवज़ो न ॾेई हितां जे ग़रीब मिसकीन पोर तबिके जे आवाम सां सरासर नाइंसाफ़ी कई वई आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त महांगाईअ ते ज़ाब्तो आणे तेल जूं क़ीमतूं घटाए वगण समेत समूरे कंबर शहदादकोट ज़िले जे मुतासिरनि खे फंड जारी कयो वञे।